इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। प्यारा दोस्तों भाइरो, सूरह मरियम जी एक आयत तवांजे सामूं इन फकीर तिलावत कई आ। इन आयत के मुतालिक कुछ अर्ज करण का अग में एक हदीस तवां के अर्ज कया। मदीने वाले मीर जे असहाबी हजरत अबू काहिल रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आ। इमाम मुनज़री अत-तरग़ीब व-तरहीब में रिवायत आंदिया। आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो जेको मुझो उम्मती दिल जे गहराई, दिल जे खुलूस मोहब्बत से ॾींहं जे वक्त में सिर्फ 3 भेरा मुझे मथा दुरूद पढ़े उन जे सारे ॾींहं जा गुनाह रब बख्शे छॾींदो। जेको रात जे वक्त में दिल जे खुलूस सां दिल जी मोहब्बत के साल में हिकड़ो भेरो तो मुलाकात थी थे। अज ते दिल खोले को मदीने वाले जो शान हुजूर दे बच्चन जो शान बयान कया। इता बीठा हो मुके डप तो दे लठणी भजदा ले भीतर हणी भजदा। बाबा जी के कुरान बुधणो आयो भी न बुधबो अदब सा वेही मजलिस में वेठो वेही। जेकॾहिं अॼु तव्हांखे गर्मी थी पत्थर निकितो मुस्तफा जे बच्चन जी मोहब्बत में कुरान ॿुधण वारी महफ़िल में जे बदन मां पत्थर निकितो इन बदन तां दोज़ख जूं बाहियूं रब माफ़ करे। सुन्नी ज़िद्दीरा कोन हूंदा आहिनि जे हे ज़िद्दीरा जा बीठा आहिनि। शाबाश शाबाश वेहो वेहो। अल्लाह कंदो सदाई सुखिया हूंदो, सदाई खुश हूंदो। मदीने वाले मीर जे रहमत जी छाव हूंदव। चो सल्लल्लाहु अलैहि कया वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। अल्लाह जो पाक कुराना इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर्रहमानु वुद्दा। बेशक उहे माण्हू जन ईमान आंदो पोइ सालिया अमल कयूं, चङा अमल कयूं, उन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे त माण्हुनि जे दिलनि में अल्लाह उन्हनि जी मोहब्बत पैदा करे छॾींदो। माण्हुनि जे दिलनि में पंहिंजा हुजनि, परावा हुजनि, दोस्त हुजनि, धारिया हुजनि, अज़ीज़ हुजनि या धारिया हुजनि, हर कंहिंजे दिल में उन जे लाइ मोहब्बत रब पैदा करे छॾींदो। या उन बाने जे मक़बूलियत जी अल्लाह वटि क़बूलियत जी निशानी आहे। सुभान अल्लाह। इन आयत जे तफसीर कंदे हजरत मुहम्मद बिन हनफिया जेको मौला अली जो फर्जंद आ
हजरत मोहम्मद बिन हनफिया चो रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत हैदर करार जो शहजादो वो इन आयत जी तफसीर बयान कंदे फरमाए तो इहा आयत हजरत अली शेर जली हैदर करार जे शान में नाजुल किया। अल्लाह इन आयत में मौला अली सा वायदो कयो आ छो त अली सब खां अव्वल ईमान आणण वारो अली सब खां अव्वल नमाज पढ़ण वारो अली मदीने वारे जीअं ऐलान नबूवत कयो त सभिनी खां पहिरीं कलमे पढ़ण वारो अली हुजूर नमाज पढ़ने इमाम मदीने वारो त पहिरियों हुजूर सां गॾु सजदे करण वारो अली हुजूर कलमे जो ऐलान कयो त सब खां अव्वल कलमे पढ़ण वारो अली हुजूर रोज़े जो ऐलान कयो सब खां अव्वल रोज़े रखण वारो अली हुजूर इबादत जी तरगीब ॾिनी सब खां अव्वल बेमिसल इबादत करण वारो अली हुजूर सखावत जो ऐलान कयो सखावत जी तरगीब ॾिनी त सब खां वॾो उम्मत में सखी चो अली रब जो वाइदो इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहात जने ईमान आंदो पोइ वरी अमल सालिह कंदा रहिया उन्हनि सां रब जो वाइदो आहे त माण्हुनि जे दिलनि में उन जी मोहब्बत रब पैदा कंदो जीअं त हिन उम्मत जे अंदरि सब खां वॾो आबिद अली सब खां वॾो मुत्तकी अली सब खां वॾो सजदन करण वारो अली बहादुर शुजा अली वो अल्लाह जो वाइदो आहे त अलीअ जी मोहब्बत हर माण्हू मोमिन जे दिल में पैदा करे छॾींदो मोमिन मक्के में हुजे अलीअ जो हुबदार हूंदो मोमिन मदीने में हुजे अलीअ जो हुबदार हूंदो मोमिन वडण में वेठो हुजे मोमिन कंबर में हुजे मोमिन नसीराबाद में हुजे मोमिन लाड़काने में हुजे जिते भी रहंदो हुजे मोमिन कोन समझ वगाल यो राज समझण जो आहे अलीअ सां मोहब्बत मोमिन रखंदो मुनाफिक न रखंदो मदीने वारे साईं हजरत मौला अली तो फरमाए त मूसा मुझे लजपाल नबी वाइदो कयो हो मुझे महबूब मूसा आत इकरार अंजाम कयो हो अली तोसां वाइदो आहे त मुंहिंजी उम्मत में जेको बि मोमिन हूंदो उहो तोसां मोहब्बत रखंदो जेको मुनाफिक हूंदो सो अलीअ सां मोहब्बत रखे न सघंदो हदीसूं पढ़े थो मदरसे में पढ़े भी थो पढ़ाए भी थो त अलीअ जी मोहब्बत हेॾो उनजो अजुर आहे हेॾो फ़ाइदो आहे हेॾो उनजो मक़ाम आहे पर मुनाफिक चाहींदो अलीअ सां मोहब्बत रखे न सघंदो मोमिन अलीअ सां बुग़्ज़ रखे न सघंदो पुट पूरे ध्यान कयो तवज्जो मूरे कयो ये जेका दिल आहे हर माण्हू वटि हिकिड़ी दिल आहे बस अखियूं बहन कन बहन नक जा सोराख भी बहन फिफड़ भी बहन गुर्दा भी बहन जिस्म जा उज़वा जोड़न जोड़न में रब ठाया पर दिल सिर्फ हिकिड़ी आहे
दिल जे अंदर जेका शे रखबी सब हिकड़ी रखबी या बुग़्ज़ रखबो या मोहब्बत रखबी मुड़े ध्यान कयो हिकड़ो माण्हू चवे थो दिल पर साईं मूंसां मुंहिंजी तोसां ॾाढी मोहब्बत आहे ठीक है मनो जी मोहब्बत हितों उठियो दिल पर छा जो दिल पर भाई ये लफ्ज़ जेके हैं ये हिन दुश्मनी जा हिकड़ी दिल में या तो मोहब्बत रहंदी या तो दुश्मनी रहंदी या अदावत रहंदी या उल्फत रहंदी या प्यार रहंदो या नफरत रहंदी हिकड़ी दिल में ये तो न थींदो न मोहब्बत हिकड़े माण्हू सां मोहब्बत हुजे हिकड़े माण्हू सां वरी बुग़्ज़ हुजे ये थी न थो सके छो त दिल हिकड़ी आ उन जे अंदर शइ बि हिकड़ी दाख़िल थी सके हाँ बाकी हीअं थींदो आ जो अंदर हिकड़ी शइ हुजे ॿाहिर ॿी ज़ाहिर करे इनखे चइबो आहे मुनाफ़िक़ छा चइबो आहे अंदर में बुग़्ज़ हुजे मुंहिंजो नालो ॿुधी सड़ंदो वठे अॻियों अचे दिलि वरी साईं ख़ुशि आहीं हथ तड़े चुमाए हेला थई दल्ला बेशक हिकिड़ो पासो छोड़ंदो वठी जे दुश्मनी आहे त दुश्मनी आहे बुग़्ज़ आहे त बुग़्ज़ आहे जे मोहब्बत आहे त मोहब्बत आहे अंदर विहारे कां ॿाहिर ॿोली हंझ जी अंदर में हिकड़ी ॿाहिर में ॿी इहो ईमान नाहे चओ इहो इहा मुनाफ़िक़त आहे निफ़ाक़ जवाब ॾियो मौला अली तो फरमाए तो मदीने वारे मीर मूसा वाइदो करे छॾियो आहे इकरार अहद अंजाम करे छॾियो आहे त हे अली तोसां मोहब्बत सिर्फ़ 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 मोमिन रखंदो अली तुझे दिल में बुग़्ज़ कीनो कुदूरत सरफ 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 उनके हुंदी जेको मुनाफ़िक़ हूंदो असां भी चवनि था त हुज़ूर जे दौर में भी मुनाफ़िक़ हूंदा हुया मदीने वारे मीर जे दौर में भी मुनाफ़िक़ हूंदा हा पोइ असां भी चवंदा असां उन्हनि खे सुञाणंदा हुआसीं हिकड़ी ॻाल्हि में हिकड़ी निशानी अवा कंहिंजे निर्णय ते लिखियल कोन्हे त हे मोमिन आहे मुनाफ़िक़ आहे जी हाणे मजलिस में 1000 माण्हू वेठा आहिनि कहिड़ी ख़बर आहे मोमिन आहे मुनाफ़िक़ आहे कहिड़े तबियत जो आहे हिन जे अंदर में छा आहे कंहिंजे ज़ाहिर में ख़बर न पवंदी आहे पर हा असां बि चवनि था त असां मुनाफ़िक़ खे सुञाणंदा हुआसीं हिकड़ी ॻाल्हि में हिकड़ी निशानी में अलीअ सां मुनाफ़िक़ मोहब्बत रखे न सघंदो ऐं अलीअ सां मोमिन बुग़्ज़ रखे न सघंदो असां सुञाणंदा हुआसीं जेको अलीअ जो हुबदार आहे सो मोमिन जेको अलीअ सां बुग़्ज़ रखण वारो आहे सो मुनाफ़िक़ या निशानी अजब आहे अलीअ जो नारो हण अलीअ जो नालो वठ पोइ मुंहुं ॾिसंदो कर कंहिंजे मुंहं ते 3 वॼी वेंदा कंहिंजे मुंहं ते 12 वॼी वेंदा अलीअ जो नालो वठ ख़बर पइजी वेंदी घणे 20 100 आहे नारो मिठा मदीने वारे मीर ऐलान फरमायो कुरान ऐलान कयो त मुंहिंजा जेके ईमान वारा हूंदा उन्हनि जे दिलनि में अलीअ जो प्यार रखियो वेंदो ला यबका मोमिनुन इल्ला वफी क़ल्बिही वुद लिअलीन अबी लिअलीन व अहल बैती हज़रत मोहम्मद बिन हनफिया इन मरियम सूरत जे आयत जो शरह कंदे फरमाए थो त पूरी दुनिया जे अंदर को भी मोमिन एड़ो न बचंदो जंहिंजे दिल में अलीअ सां प्यार न हुजे
ऐं अलीअ जे बचन सां प्यार न हुजे रुगे अलीअ सां न पर अलीअ जे आल सां अली जे अहल बैतन सां अलीअ जे घराणे सां अलीअ जे बच्चे हसन सां अलीअ जे बच्चे हुसैन सां वरी इन्हनि जो औलाद इन्हनि जो औलाद औलादनि जो औलाद क़यामत ताईं जेकी नबी जी आला सैयद हिन मोमिन उहो आहे जेको नबी जे आल सां मोहब्बत रखंदो पुट तव्हां ॻाल्हि समझी हले न समझी सल्लल्लाहु अलैहि अञा मां बसां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि इमाम अहमद पदे मुस्नद में रिवायत आंदी आ इमाम हाकिम शहीद पदे मुस्तदरक में रिवायत आंदी आ हिकड़े दी नबी सोने जो चाचो हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब मदीने वाले मीर वटि आयो चाचो अर्ज कई या रसूल अल्लाह मुझा महबूब हे कुरैश हे मक्के वारा हे पान में बैठा था कचरियों कन पर बनु हाशिम मजा अवां जे घराने मजा अवां जे इतरत ज़ुर्रियत औलाद अहल बैतन मजा को मानू जे अची वने त पंजी कचरी चुप करे हाणे मां हिन मौलवी साहब सां वेठो कन में ॻाल्हियूं कया एडो वरी ही अची वने ऐं असां चुप थी वञूं हिनखे थींदो हां बेशक हले मूंखे गारियूं पिया ॾियनि मुंहिंजे बेशक दिल में दुख थींदो न यार मूं हिन जो छा सुख मुंझायो आहे जो मूंखों मुंहुं थो फेराए हज़रत अब्बास दान ॾिनी या रसूल अल्लाह हे पाण में पर तव्हांजे घराणे मजा को अचे छो त मुंहं फिरी था वञनि शिकिलियूं चिपियूं था कनि असां खां मुंहुं मटाइनि था असां खां पंहिंजूं ॻाल्हियूं लिकाइनि था या रसूल अल्लाह असीं त तव्हांजो घराणो आहियूं असीं त तव्हांजा अहल बैत आहियूं पर हिननि खे अलाए छा थियो आहे जो नबी जे घराणे खे ॾिसी करे मुंहं फिरी था वञनि शिकिलियूं पुछड़ियूं थी थियूं वञनि पुट तव्हां ॻाल्हि समझी हले न समझी जेॾी महिल हज़रत अब्बास इहा ॻाल्हि कई फ़ख़दिब हज़रत अब्बास जेॾी महिल इहा दाह ॾिनी फ़ख़दिब रसूलुल्लाह ग़ज़बन शदीदा मुस्तफ़ा के कावड़ आई पर ज़ोर सख़्त कावड़ एड़ी कावड़ कॾे न हुजूर जन खे आई हत्ता मर वजहू ऐसी तई जो मुस्तफ़ा जो चेहरो गुस्से में गाढ़ो थी वियो मदीने वारे जो चेहरो गुस्से में लाल थी वियो असां भी चवंदा जेॾी महिल हुजूर जन खे कावड़ ईंदी हुई त हे गल मुबारक ईअं लॻंदो जीअं ॾाढ़ूं जा दाणा निपूड़जनि ॾाढ़ूं जा दाणा निपूड़जनि ईअं मुस्तफ़ा जा गल मुबारक सुर्ख थी वेंदा उन ॾींहुं जॾहिं हज़रत अब्बास शिकायत कई हुजूर जन ज़ोर सख़्त गुस्से में अची विया कावड़ में अची विया पोइ मदीने वारे साईं फरमायो वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला यदखुलु क़ल्ब रजुलिल ईमान हत्ता युहिब्बुकुम लिल्लाहि व लिरसूलिही
गर्मी अचे सोड़ो पे टे जलसा करे आयो चौथो तव्हां सां आहे पर सोलो छॾण वारो मां बि न आहियां मथां जो वॻण वारा ईअं छॾे वेंदो तव्हां ॻाल्हायो न ॻाल्हायो पर मां पंहिंजो पैगाम दिलि खोले वॼाए ॿुधाई भई हथ खणी चओ सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो कसम मूंखे उन रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मोहम्मद जी जान के माण्हूअ जे अंदर में तेसी ताईं ईमान दाख़िल न थींदो जेसी ताईं मुंहिंजे आल बैतन सां मोहब्बत न रखंदो उन जे अंदर में ईमान दाख़िल न थींदो ॿाहिर भली मोमिन हुजे भली पटको ॿधी मोमिननि वारो पकड़ ॿधी हले भली सजदा करे करे निर्ण ते निशान छापजी वञेसि भली टिणियूं सजदनि जे क़ाइदनि जे करे कारियूं थी वञनिसि रुकू कंदे कंदे हर जी कुंड वांगुरु डोड़ो थी वञे रोज़ा रखंदे रखंदे तंग वांगुरु सन्नो थी वञे कसम रब जी ज़ात जो इबादत भली करे रोज़ा भली रखे काबे जा तवाफ भली करे मक्को मदीनो भली भेटे अचे पर अंदर में ईमान कोन ईंदुसि अंदर मोमिन कोन थींदुसि जेसी ताईं नबी जे अहल बैतन जी मोहब्बत अंदर में दाख़िल न थींदुसि या गाल ताजे अंदर ताईं लथी या कोन लथी हे जेको तालो दिमाग शरीफ वारे के तालो तो कोने न लगे सच्ची सच्ची बुधायो जे तालो लगल तो जो तालो खोलियो त मां कुछ अंदर दाखिल कया ताजे दिमाग में एड़ी शे एड़ो पेवर माल ताजे दिमाग में दाखिल कया इंशाल्लाह वरी मरंदे ताईं वो न निकरंदो छा है जी इन में छा है पानी हे जी बरकत हे गड पिया है पानी मथों पानी हेठों साजे खाबे अगियों पोयों पर अंदर विस जी छो पानी गड्डा गिलास खाली आ यो ठल्लो ठल्लो बेशक सुभान अल्लाह अल्लाह हां समझ में आई हे आहे मानू हे आहे ईमान ही हिन इबादत अमल सालिह पियो थो करे पर अंदर में यो ईमान भिड़ंदुसी कोन सजो डी सजी जिंदगी इबादत करे ईमान अंदर न वेंदुसी ईमान अंदर में तॾहिं वेंदो जॾहिं नबी जे बचन सां मोहबत रखंदो जॾहिं इमाम हसन सां मोहबत इमाम हुसैन सां मोहबत मौला अली सां मोहबत मौला अली जे बचन सां मोहबत नबी जे घराणे सां मोहबत हाणे इन जे अंदर में ईमान दाख़िल थींदो हूं त इबादतूं पे कयई सजदा पे कयई हिते छा वगण में छा भली मक्के में वञी करे या हदीसा मदीने वारे साईं फरमाया त बैतुल्लाह शरीफ जे हजर असवद ऐं मकाम इब्राहिम विच में जेका ज़मीन आहे न इहा दुनिया जी फले में फली ज़मीन आहे शाम थींदी आहे हिते काबे जो पाछो लड़ंदो आहे ऐं दुनिया में फले में फलो पाछो अथव बैतुल्लाह शरीफ जो इन काबे जे छांव में हजर असवद ऐं मकाम इब्राहिम जे ते हज़रत इब्राहिम जा पेर छापियल आहिनि मके ॾिसी आया आहियो उते के उमरो करे आया हो मकाम इब्राहिम ॾिठो अथव जिते इब्राहिम जा पेर छपियल आहिनि
अल्लाह वरी ॾेखारींदो जब न ॾिठो आहे तन खे बि रब मको ॾेखारींदो वरी ॾिस जो इब्राहिम खलील जा पेर मुबारक अॼु ताईं ठहिया पिया अथव ऐं इहो साईं जन जो ॾाढो हुयो इन जो जिस्म हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो जिस्म छो त ॾाढंगो हो न इहो पेर मुबारक हुज़ूर जे पेर सां तशबीह रखण वारो हुयो ज़रूर ज़ियारत कजो इहो आला तरीन मकाम आहे दुनिया जे अंदर मकाम इब्राहिम खां हिजरे अस्वद ताईं मदीने वारो साईं तो फरमाए त इन जाइ ते सॼी ज़िंदगी इबादत करे सारी ज़िंदगी नफ़िल पढ़े रोज़ा रखे तरावीह तिलावत करे पर जेकॾहिं मुंहिंजे बच्चन सां आल बेतन सां बुग़्ज़ अथसि त इन जी का इबादत क़बूल न आहे एतिरी इबादत जे बावजूद जहन्नम जो ॿारड़ बणिजो ओ मिठा ओ अदा ओ वगण वारा मदीने वारे मीर जे बचड़न सां मोहब्बत रखजाए अज एड़ियूं हवाऊं खुलियूं हैं जो अल्लाह पियो पनाह में रखे हिकड़ो पंजाब में मौलवी आ पीर भी सदाए थो मुरीद भी करे थो ता यूट्यूब ते ॾिसंदो तो वो ताके नजर इंदो वॾो पटको बदल मुंह जड़ा 3 पटका थियन वॾी दाढ़ी भी अथसि ऐं अॻियों जीअं हे जलसो वेठो आहे न ईअं जलसो अथसि समय माण्हू वेठा आहिनि उहो तकरीर कंदे थो चवे त यज़ीद में कहिड़ी ख़राबी आहे यज़ीद छो जुड़ो आहे यज़ीद छो ख़राबु आहे यज़ीद अमीरुल मोमिनीन आहे यज़ीद भलो आहे यज़ीद सुठो बादशाह हुयो यज़ीद जी तारीफ़ थो करे यज़ीद जी वाखाण अॻियां वेठल थी कनि वाह 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 सुभान अल्लाह के हिकड़े में भी नीमक कोने जो उठी चवे त कमीना मुस्तफा जे आल जे कातिल के तू किए तो सुठो सभी यजीद कूफे जो जेको गवर्नर हो न उन वक्त में उबैदुल्लाह बिन ज़ियाद पेरी नोमान बिन बशीर हुयो वो आल बेतन जे ला नरम गोशो रखंदो हो उन के हटाई मजूल कई उबैदुल्लाह बिन ज़ियाद बसरे जो गवर्नर हो जालिम हो जाबिर हुयो सफाक हुयो खूनी हुयो कातिल हुयो लुटेरो हुयो उबैदुल्लाह बिन ज़ियाद नोमान बिन बशीर के गवर्नरी ता हटाए ऐं उन्हें के बसरे मजा कूफे में आंदी उन्हें के बाप शन दिना यजीद बाप शन दई या हुसैन के कत्ल कर या तू कत्ल जड़ा तैयार थी वई वो उन पान चयो त जने मुखे बाप शन मिलिया या हुसैन के मार या पंजो मौत कबूल कर यानी हुसैन के मार कत्ल कर न त तोखे मारी दुस वो जी त मां पंजो सिर बचायो हुसैन के कत्ल करे छयो वो यजीद जे जो गवर्नर जे हुक्म सा करबला जो मार को पप्पा थो करे अज मुल्लो वेही सदाए बि सुन्नी थो सदाए बि या रसूल अल्लाह चवण वारो थो मिंबर ते वेही जदो यजीद हक ते आ इमाम हुसैन ना हक ते आ मिठा उहो दौर है ता कावड़ा वेठा हो त इब्ने ज़ियाद हेड़ो शिमर हेड़ो यजीद जा पुट हींअर बि वेठा थी लाहौर में खुदा जो कसम मुझी ज़बान नथी वरे तो मां वो लफ्ज़ तांगे चई बुधाया पर समझाइण जे ला नकले कुफ्र नबाशत तांगे समझाइण जे ला त हेड़ा माण्हू पैदा थी चुका आहिनि वो मुल्लो खबीस बद तहज़ीब चवे तो त जेके सैयद हिन जो का उन जो लफ्ज़ आ उन जो यूट्यूब ते उन जी तकरीर रखी आ चे तो त यजीद जो जेको पायखानो है न इहो बि सैयदन खां भलो आहे चो अस्तगफिरुल्लाह ही वो दौर अची वियो आहे मोमिन सदाइण वारा आशिक रसूल सदाइण वारा मुस्तफा जे बच्चन जे ला एड़ा लफ्ज़ ॻाल्हाइनि चओ त मुस्तफा जे आल जे दुश्मनन ते अल्लाह जी लानत चओ न ते अल्लाह जी हुसैनियत यजीदियत मुझे लजपाल नबी फरमायो
ला युमिनु अब्दुन हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सिही। तेसी ताईं को बि मोमिन न थींदो जेसी पंहिंजी जान खां मूं मुहम्मद खे प्यारो न रखे, पंहिंजे सिर खां मूं मुहम्मद खे वधीक प्यारो रखे। व यकून इत्रती अहब्ब इलैहि मिन नफ्सिही। ऐं मुंहिंजा बच्चा, मुंहिंजो घराणो, मुंहिंजा अहल बैत उनखे संदसि जान खां वधीक प्यारा न लॻनि तेसी ताईं मोमिन न आहे। वयकून अहली अहब्ब इलैहि मिन अहलिही। पंहिंजे घराणे खां मुंहिंजे घराणे खे वधीक प्यारो रखे। वतकून ज़ाती अहब्ब इलैहि मिन ज़ातिही। पंहिंजी ज़ात खां मुंहिंजी ज़ात खे प्यारो रखे। पंहिंजे बच्चनि खां मुंहिंजे बच्चनि खे प्यारो रखे। पंहिंजे घराणे खां मुंहिंजे घराणे खे प्यारो रखे। इहा अथव मोमिन हुजण जी निशानी, इहा अथव ईमानदार जी निशानी। जेको मदीने वारे मीर जे बच्चन जे लाइ हेड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए, छा इहो मोमिन थो थी सघे? छा इहो आशिक़ रसूल थो थी सघे? मिठा यज़ीद तो पादर खाईंदो, पर हे यज़ीद जो नाजायज़ औलाद जेको पैदा थियो आहे न, इहो बि अल्लाह जे दर ते ज़रूर मोचड़ा खाईंदो, ज़रूर सज़ा भोगींदो। जेके 1500 साल पोइ अची करे मुस्तफ़ा जे बच्चन सां बुग़्ज़ में भरिया पिया आहिनि। मिठा चओ त असां अहिड़नि मरदूदनि खां बेज़ार आहियूं। असांजो नबी जे घराणे सां प्यार आहे। जेको नबी जे घराणे जो हुबदार आहे, असांजो उन सां बि प्यार आहे। जेको नबी जे घराणे जो वेरी आहे, दुश्मन आहे, असां उन जा बि दुश्मन आहियूं। अहिड़े माण्हू जे बूथ खे बि चिताए न ॾिसबो। चओ वॻण वारा, मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बिन अली आहे। मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बिन अली आहे। दुनिया आखिरत में मूं संदन दामन झली आहे। के दामन झली आहे? इमाम हुसैन जी दामन कंहिं झली आहे जी? मथे मथे हथ ऐं हथनि खे झंडो बणाए चओ, मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बिन अली आहे। मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बिन अली आहे। सखावत ॾिस, शुजाअत ॾिस, अज़म ॾिस इब्न हैदर जो। सबुर सां सभु सठाई जा हवा हुन ते घुली आहे। मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बिन अली आहे। मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बिन अली अकबर अली असगर है। बिनाई दीन जे खातिर अली अकबर अली असगर। अखियुनि जे ठार कासिम खे शहादत वई मिली आहे। मुंहिंजो रहबर मुंहिंजो आका हुसैन बिन अली आहे। फना फितनो यज़ीदी थियो, शिमिर जो शर वियो लटजी। फना फितनो
हुसैनी राज कायम हुसैनी राज चौ चौ हुसैनी राज कायम वियो मुनकिर चली आए मुझो रहबर मुझो आका हुसैन बिन असां हुसैनी राज वारा हींअर जो तव्हां हीअं हथ पिया लोॾियो न मुनकिर पियो जले हेॾो वरी हुसैनी राज चओ वियो मुनकिर जली आहे हुसैनी राज कायम वियो मुनकिर चली आए मुझो आका मुझो रहबर हुसैन बिन अली आए हिकिड़ो अक़ीदो यादि रखंदो हिकिड़ो सबक़ ॾियां यादि रखंदो जी मुझो ईमान कान मोहब्बत इब्न हैदर जी सबक पको पको ये हथ में रखे चो सबक पको सुक सुक चो सबक केड़ो सबक मुझो ईमान कान मोहब्बत इब्न हैदर जी दुनिया जा छदर छॾे वरती हुसैनी मूं गली आहे तव्हां त वरी ख़ुशि नसीब आहियो जो पासे में सोणे हुसैन जी दरबार सनागर आल जो आया मुझी मोहब्बत सहाबन सां चो सनागर आल जो आया मुझी मोहब्बत सहाबन सां मुझी कर मुलाही नौकरी सब खां भली को सरकारी नौकरी को कारखाने जी नौकरी को वडेरे जी नौकरी को ऑफिसर जी नौकरी सुन्नी के हुसैन सोहरे दे दर जी नौकरी हर को पंजे नौकरन जी सार संभाल लंदो आ असां जो आका हुसैन हिते भी संभाल लंदो माशर में भी हुसैन संभाल खुदा जो कसम हदीस पाक में आ मदीने वाले साईं फरमायो त अली जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त सभ खां अव्वल मां मोहम्मद जन्नत जो दर खड़काईंदुसि जन्नत जो दर मुंहिंजे लाइ खुलंदो पहिरीं पहिरीं मां मोहम्मद जन्नत में हलंदुसि मूंसां गॾु तूं अली हूंदे तुंहिंजी राणी फातिमा हूंदी तुंहिंजा बच्चा हसन हुसैन हूंदा असां पंज तन सभ खां अव्वल जन्नत ॾे जेॾी महिल मदीने वारे साईं हज़रत अली खे ईअं फरमायो त मुंहिंजे मौला अली अर्ज़ कयो या रसूल अल्लाह पोइ असांजा हुबदार काॾे वेंदा असांजे मोहब्बत वारा काॾे वेंदा हे जेके अहिड़ी गर्मी में पथर में ट्रिमल वेठा असांजे आल जी मोहब्बत में ॼमिया वेठा आहिनि इहे मोहब्बत हिननि खे विहारियो आहे मुंहिंजा महबूब हे असांजा हुबदार काॾे वेंदा इहे किथे हूंदा मदीने वारे साईं फरमायो अली असां पंज तन अॻियां अॻियां व मुहिबूना मिन वराइना असांजा हुबदार असांजे पोयां 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 जन्नत
इश्क मजा चो अली अली मोहब्बत माचो ओ साईं कदो सब भली भली इश्क मजा चो अली मोहब्बत माचो अली अली हैदर जी हुब मुझो ईमाना हैदर जी हुब मुझो ईमाना दर्स पढ़ायो मुखे कुराना मर्दो मुनाफिक रुली रुली मर्दो मुनाफिक रुली रुली इश्क मजा चो अली इश्क मजा चो अली मोहब्बत माचो अली अली मोहब्बत वारा दावेदार द खोड़ नमाज न रोज़ो पियूं था चर्श घुमूं था अर्श ये बुदार नालो वठण बिटाए न थो ती यो छाए या कड़ी फज़ीलत ती हैदर यो छाए नाला आन बैतन पाकन जा वात में गंदगी पया वात में पान पियोआ वात में चरस जी थप्पा चरस जा तुगाड़ा हणे भंग जा कूंडा पिए पाक ज़बान हुजे त नाला पाकन जा वठण खपन ए गंदी ज़बान सा पाक नाला अधूरा वठंदो वते चाहिए मबदा वो मिठा जे मोहब्बत आल बेतन सां त उन्हनि वांगुर नमाज पढ़ कुरान पढ़ नशो न वापराए भंग न वापराए मकाननि जा पंध न कर तुंहिंजो पंधु जे मस्जिद में सल्लल्लाहु अलैहि दर दर धूल बजा महरम जे महीने में ना दर दर तो सुन्नत को न सुञाती तो भंग सा दिलिया लाती चल पिटकाई कुटका महरम जे महीने में दर दर धूल बजा महरम जे महीने में ना दर दर धूल बजा महरम जे महीने में सल्लल्लाहु अलैहि मां पंहिंजे महबूब जे बच्चन जो करबला जो कुछ तव्हांखे नज़ारो ॾेखारियां दिल हाज़िर कयो
जेॾीमहिल नबी सोने जे बचन जो काफ़िलो कैदी बणाए यज़ीद वटि दिमश्क में आंदो यज़ीद वॾे नाज़ सां गुरूर सां आकड़ सां चवण लॻो त जेके कैदी हिन बानियूं ऐं बाना इहे मुंहिंजे अॻियां पेश कयो जेॾीमहिल हिन इहे लफ़्ज़ चया बानियूं ऐं बाना बीबी फिदा नाले हिकिड़ी हबशिण बानी हुई जेका नबी जे बच्चन जी ख़िदमत गुज़ार हुई बीबी फिदा जेॾीमहिल बीबी फिदा हिन ज़ालिम जे वातों बाना ऐं बानी जो लफ़्ज़ ॿुधो त हक़ करे चई ओ यज़ीद पलीत बंदि कर गंदी ज़बान मुस्तफ़ा जे बचड़ियुनि खे नियाणियुनि खे तूं बानी थो सॾी ही त अॼु बि काइनात जा सरदार अल्लाह जे महबूब जा बच्चा आहिनि ही दुनिया जा सरदार आहिनि ही जन्नत जा सरदार आहिनि तूं हिनखे बानी थो सॾी जेॾीमहिल बीबी फिदा इहे लफ़्ज़ चया आहिनि यज़ीद खे कावड़ आई हुकुम ॾिनई त हिन कुराड़ी जो सिर कलम कयो मारियोसि जेका मुंहिंजे साम्हूं थी ॻाल्हाए जेॾीमहिल माई फिदा हबशिण बानी हुई हबशिण हबश जेको मुल्क आहे हबशा जो काराशी थी नसुल जा उहा बानी हबशा जी हुई जेॾीमहिल यज़ीद जे अॻियां उन जुरत सां लफ़्ज़ ॻाल्हाया यज़ीद खे कावड़ आई ग़ुलाम खे चई त हिन औरत खे क़त्ल कयो जेॾीमहिल बीबी फिदा जे क़त्ल जो आर्डर यज़ीद कढियो त उन दरबार में 15 हुया या 20 हुया या 50 हुया हबशी सिपाही हुया जेके उनजे सिपाह में फौज में भर्ती हुया हबशी हुया जेॾीमहिल उन हबशण बानी जे क़त्ल जो आर्डर थियो त उन्हनि हबशण पंहिंजूं तलवारूं कढियूं चवण लॻा त ही हबशण असांजे नसुल जी आहे निंधण की न आहे हिनखे असां मारण न ॾींदासीं जेको हिनखे मारींदो उन सां असां जंग कंदासीं जेॾीमहिल उन हबशण जूं तलवारूं नियाणियुनि मां निकितियूं पंहिंजे हबशण जी पास ख़ातिरी जे लाइ उथी बीठा उनी महिल बीबी ज़ैनब मुहम्मदी ने कयो अर्ज़ करे थी बाबा साईं ओ मदीने वारा साईं हिक हबशण बानी जे लाइ उन जी मदद में कई तलवारूं नियाणियुनि मां निकिरी आयूं पर अॼु तुंहिंजे बचन जो को मदद मुसाफिर हलिया विया करे मोकिलाणी पियासा सैयद न पीताऊं पाणी मुसाफिर हलिया विया यज़ीद पुछो हाणे हिननि कैदियुनि सां छा कयां हिकिड़े माण्हू सलाह ॾिनसि हिननि सभिनी खे क़त्ल करे छॾ ॿिए सलाह ॾिनसि त हिननि सां ईअं कर जे अॼु मोहम्मद मुस्तफ़ा हिननि खे इन हाल में ॾिसे जीअं मदीने वारो पंहिंजे बचन खे इन हाल में ॾिसे केॾो न प्यार ॾियां केॾी न मोहबत ॾियां तूं बि हिननि सां उहो प्यार वारो सलूक कर पोइ यज़ीद कुझु सिपाही पहरेदार ॾेई चई त हिननि खे वठी ख़ैर आफ़ियत सलामती सां मदीने शरीफ़ पहुचायो बीबी ज़ैनब चयो
त असां पहिरीं करबला वञण था चाहियूं, पोइ मदीने वेंदासीं। पोइ काफ़िलो दिमश्क खां वरी करबला ॾे आयो। जेॾी महिल ही नबी जे बचन जो काफ़िलो हाणे अचे पियो त इमाम हुसैन जो सिर नेज़े ते न हो, बीबी ज़ैनब जी झोलीअ में। साइण ज़ैनब इमाम जे सिर खे सीने से लाए पई। केॾी महिल इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे बाबा जानी जे सिर खे सीने सां लाए पियो। इहो काफ़िलो बीबी ज़ैनब, बीबी शहरबानो इमाम ज़ैनुल आबिदीन जे अॻवाणी में जबलनि मां, रेगिस्ताननि मां, बरनि पटनि मां लंघंदो इहो काफ़िलो मदीना आलिया ॾे वञे पियो। पोइ जीअं जीअं मदीनो वेझो थी रहंदो वियो, तीअं तीअं दिलि जा जज़्बात उभरंदा विया। जॾहिं हिजाज़ जी हद शुरू थी ऐं मदीने जूं खजुनि जा वण परे नज़र अचण जॾहिं हितों लंघिया हुया वेंदे सां इमाम हुसैन गॾु हुयो, पर जो कटियल सिर हुयो। उहे यादूं अचण लॻियूं उन्हनि रंधनि राहुनि खे ॾिसंदे, पाकनि जे अखियुनि मां लुड़कनि जी बरसात। सैयदा ज़ैनब खे अधे साईं जूं शफ़क़तूं यादि अची वियूं, पंहिंजे अबाणनि जा उहे मोहबत वारा शफ़क़तुनि वारा वक़्त यादि अची विया। अखियुनि में लुड़क वहनि पिया। उमिरि देस पंहिंजो विसारण ॾुखियो आहे, मरुनरी मुंहिंजो बदन हिते बुखियो आहे। उमिरि देस पंहिंजो विसारण ॾुखियो आहे। मुंहिंजे लाइ अबाणा रुना कीअं न हूंदा, पलव पांद तन जा भिन कीअं न हूंदा। मुंहिंजे लाइ अबाणा रुना कीअं न हूंदा। ओ कयूं मिंडो कहिड़ो भले कोट पीअड़ो, हीअ कुर्बानी ही दीन जे ख़ातिर कुर्बानी हुई। न कुर्सी जे लाइ, न माल दौलत जे लाइ, न जाओ मनसब जे लाइ, ही दीन जे झंडे खे बुलंद करण जे लाइ, इस्लाम जी मुहाफ़िज़त में मुंहिंजे आका हुसैन पंहिंजे पाक लहू जी कुर्बानी ॾिनी, पंहिंजे बचन जी कुर्बानी ॾेई इस्लाम जे वण खे आबाद करे ॾेखारी। ओ मिठा अॼु तुंहिंजो मुंहिंजो हक़ आहे, हज़रत हुसैन जी कुर्बानी जो क़दुरु कयूं, उन्हनि जे फरमान ते हलूं, उन सुन्नत शरीयत दीन वारे रस्ते ते हलूं। ओ मिठा जेकॾहिं अॼु तूं बि उन यज़ीद वारो किरदार धारींदे, यज़ीद वारा उहे अफ़ाल अतवार तुंहिंजा हूंदा, ॿुधाए त इमाम हुसैन राज़ी त कोन थींदो, इमाम जी दिलि रंजीदा थी। वॻण वारा छा था चओ?
राज़ी केड़ा केड़ा राज़ी करण चाहियो था आका हुसैन जे रूह के राज़ी करण चाहियो था पो 5 वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो हलाल रोजी खाओ बच्चन के हलाल खारायो ओड़े पाड़े वारन के नहीं जायो गुनाहन का बुरायन का नाफरमानन का बचो हर वक्त में चौंदा रहो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु मिठा पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो पहिरीं अक़ीदो सही कयो पोइ अमल सही कयो नमाज़ सां ज़िक्र सां क़ुरान सां नेकी सां पंहिंजे ज़िंदगी खे सजायो बणायो भाग वारायो जे तव्हांजो अबू अमड़ जहिड़ा पीउ माउ जहिड़ा आहिनि न अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत अमड़ जे पेरनि जे हेठो पीउ जे चेहरे खे ॾिसी बि हज जो सवाबु अमड़ जे चेहरे जी ज़ियारत करी तो के हज मबरूर जो अजर ऐं सवाब मिले मिठा पीउ माउ जी ख़िदमत कयो पंहिंजे पाड़े वारनि खे न ईज़ायो पाड़े में बुरी नज़र न रखो 36 भेरा ज़िना करे ॾोह गुनाह हुआ हिकिड़ी पाड़े सिड़नि सां ज़िना करे त 36 ज़िनाउनि जो ॾोह उन जे दफ़्तर में लिखी हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए व्याज जो हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए एॾो गुनाह हुआ जीअं बैतुल्लाह में अंदर वञी पंहिंजी जीजल माउ सां ज़िना मुसलमानो रिश्वत न वठो व्याज न वठो न्याणियूं न विकिणो गुनाहन जा कम न कयो हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो नेक रस्ते ते हलो त अल्लाह राज़ी थिए करबला जे शहीदन जा रूह राज़ी थियन अल्लाह करीम जल शानो असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़